जे हबीब करीम जो सहाबी जे जो नालो आहे मुसअब बिन उमैर। छा नालो याद कयो, नालो याद कयो मुसअब बिन उमैर नालो आ। मां जो ॾाढो दादलो आ, पीउ जो भी ॾाढो प्यारो आ, बचड़ो भी हिकड़ो आ। बेतहाशा दौलत दुनिया जो मालिका एतरो त मक्के जे सरजमीन ते दौलत वारो आ। अहिड़ा कपड़ा पाए अहिड़ी खुशबू लगाए निकरंदो आ। हिकड़ी गली मां वेंदो आ, ॿिए गलीअ में ख़बर पवंदी आ त मुसअब बिन उमैर वञी रहियो आ। एतिरी दौलत वारो, एतिरी ताकत वारो, एतिरो सुहिणो जंहिंजे मक्के जूं नौजवान औरतूं हर औरत जी तमन्ना हूंदी आ शल मुसअब मुंहिंजे निकाह में अचे, मां मुसअब जी राणी थी करे हिन दौलत ते राज कयां। पर उहो मुसअब जॾहिं इमामुल अंबिया जे साम्हूं आयो, मुझे मदीने जी ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जॾहिं चेहरे अनवर ते निगाह पई आ, जंहिंजे लाइ दुनिया दीवानी हूंदी आ, जीअं मुझे महबूब जे चेहरे ते निगाह पई आ, जंहिंजे लाइ दुनिया जे मक्के जूं औरतूं चरियूं ऐं मस्तानियूं हुयूं, अॼु उहो मुसअब मुझे महबूब जो दीवानो बणजी वयो। हिकड़ी निगाह सां, हिकड़ी निगाह सां अल्लाह अल्लाह तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, न बन सका है, न बन सकेगा, न बन सका है, न बन सकेगा जो न बन सका है, न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा, मिसाल तेरी जवाब तेरा या रसूल अल्लाह। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक चेहरे अनवर ते निगाह पइजी वई, जे ला मक्के जूं औरतूं नौजवान दीवानियूं हुयूं, अॼु पाण दीवानो थी वियो आ। सवेल घरों निकिरंदो हुयो, सवेल मां जो दादलो घर में पहुचंदो हुयो, लेकिन अॼु ॾिसण सां दुनिया बदिलजी वई आ, जिंदगी बदिलजी वई आ, सॼी जिस्म जी हालत बदिलजी वई आ। सवेल त निकिरंदो आ, यार जे धक में दीदू विझी बीहंदो आ, छो विझी बीहंदो आ। आशिक जी ईद तॾहिं थींदी आ जॾहिं दिलबर जी दीद पवंदी आ। अज़ीज़ान मन मुसअब बिन उमैर जेको निकिरंदो त सवेला, पर महबूब जे दीदार मां ढो कोन थींदो आ।
वेठो पुरीअ जे चेहरे ॾे निहारींदो आहे, वेठो पंहिंजे दिल खे तसल्ली ॾींदो आहे, तस्कीन ॾींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टाइम बदिलजी वियो, जेको मंझंदि जो बेपहरीअ ते घर पहुचंदो हुयो अॼु 100 महीने खां बाद पियो पहुचे। मां हूंदी आहे, मां हूंदी आहे, उहा कंहिंजी बि हुजे, मुसअब जी मां बचड़े खां पुछे थी। हिकिड़ी रात ॿी रात 5-10 रातियूं गुज़री वयूं, बचड़े खे थी चवे बचड़ा मुसअब जी मुंहिंजी जी जल अम्मा मां समझां थी। मुसअब बचड़ा तुंहिंजी दिल को झटे वियो आहे। मां थी चवे बचड़ा मुसअब यकीनन तुझी दिल को झटे वियो आहे। मुसअब खे ख़बर आहे मुंहिंजी अम्मा ऐं मुंहिंजो अबो मुंहिंजे महबूब जा दुश्मन खिले ज़रूर थो, हाया न कर नथो करे। 1-2 रातियूं गुज़रियूं, नेठ माव जे बाह में हथ विझी वेही रही। ओ मुंहिंजा बच्चा मुसअब कहिड़ी शइ जी खोटी आहे, ॿुधा मके जी कहिड़ी उहा छोकिरी आहे जंहिं तुंहिंजे दिल खे झटियो आहे। 1 लम्हे में तुंहिंजी शादी कराए थी छॾियां। मुसअब जी जल अमड़ ॾे निहारे ज़रूर थो, मगर गले ताईं ॻाल्हि खे आणे वरी गुम थो करे। ख़बर नाहे मुंहिंजे अम्मा ते कीअं गुज़रंदी। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नेठ उहा घड़ी अची पहुती जेॾी महिल जी जल मां चयो ओ मुसअब तुंहिंजी अम्मा ते सीमानी कान खाईंदी, तुंहिंजी अम्मा पाणी कान पीअंदी जेसि ताईं पंहिंजे महबूब जी ॻाल्हि न कंदे। जंहिं तुंहिंजी दिल झटी आहे उनखे मां खटी ॾेखारियां। जेॾी महिल मुसअब जे अमड़ ईअं चयो त मुसअब जो जवाब बाद में मुंहिंजा दोस्त दाह कयां त सुणे सचल पंहिंजे ॿोलीअ में कहिड़ो जवाब ॾिनो हुयो। अञा मुसअब जवाब त ॾिनो ई कोन। आशिक सुणे सचल साईं उन मंज़र खे यादो रखी करे कीअं पियो अक्स छपाई करे त मुसअब पंहिंजे मां सां कीअं कलाम कयो हूंदो। सचल साईं जी ज़ुबान मां सचल साईं थो चवे हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां, हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां, जो लॻियां आका तेरे नाल, जो लॻियां दिल पर तेरे नाल। अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां। मां खे जवाब मुसअब छा थो ॾे, तर्जुमानी सुणो। सचल साईं फरमाईंदो करे ईअं थो चवे त उन मां खे यकीनन हीअं जवाब ॾिनो हूंदो पारऊं दरिया है झोक रांझन दी, झोक रांझन दी। यानी मां खे चई रहियो हूंदो मुंहिंजी अम्मा तूं त दुनिया जे औरतुनि जी ॻाल्हि थी करी, पर मां उन महबूब खे दिलड़ी ॾेई वेठो आहियां जिते तुंहिंजो कोई दुनिया जी ताक़त हलण वारी कान्हे का। है पारऊं दरिया झोक रांझन दी, झोक रांझन दी। मैं अणतारू सुहना तार, मैं अणतारू आका तार। है अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां।
मुसाब बिन उमैर पंहिंजे जीजल अम्मा खे जवाब ॾिनो, ओ मुंहिंजी जीजल अम्मा तूं बुखूं न काट, तूं उञूं न काट, अॼु तुंहिंजो तोखे बचड़ो ॿुधाए रहियो आहे त मां दिलि कंहिंखे ॾेई आयो आहियां, वारो कर मुंहिंजा बचड़ा। अखियुनि में लुड़क लाड़े अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजी अम्मा कंहिं मके जे औरत खे दिलि ॾेई कोन आयो हां, मां त इमामुल अंबिया सुहिणे नबियनि जे इमाम मुहम्मद करीम खे पंहिंजी दिलड़ी ॾेई ईमान जो सौदो करे आयो हां। ओ मुसलमान, ओ मुसलमान हाणे गौर कर, चो त मुंहिंजे करीम आका पंहिंजे उन सहाबीअ खे फरमायो जंहिं सहाबीअ 3 दफ़ा अर्ज़ कयो त मुंहिंजा आका मूंखे तव्हां सां प्यार थी वियो आहे। मदीने जे मीर 3 दफ़नि खां पोइ फरमायो ॾुखनि ॾोलावन लाइ तयार थी, मुसाब जे ॾुखनि जा ॾींहं शुरू थी विया। अम्मा ॻाल्हाइण छॾे ॾिनो, अबे ॻाल्हाइण छॾे ॾिनो, कुर्ब अम्मा जो हलियो वियो, कुर्ब पीउ जो हलियो वियो। इन हद ताईं अबे अम्मा मुंहुं मोड़े छॾियो जो लकीर कढी बीही रहिया। ओ मुसाब जी मुंहिंजी अम्मा, पीउ चयो ओ मुसाब जी मुंहिंजा बाबा, अॼु हिकिड़ो फ़ैसिलो कर, या मदीने वारे खे छॾ या अबे ऐं अम्मा खे छॾ। मुसाब निहारे थो चवे, ओ मुंहिंजी जीजल अम्मा 100 दफ़ा तो ता कुर्बान वञा, ओ मुंहिंजा बाबा 100 दफ़ा तो ता कुर्बान वञा, पर जेॾी महिल महबूब जे साम्हूं थो अचां, हिकिड़े पासे महबूब खे रखी ॿिए पासे तो अबे अम्मा खे रखां, त 1000 तो जहिड़ा अबो ऐं अम्मा हुजनि, मां महबूब जे हिकिड़ी बुरकतां कुर्बान करे छॾियां। महबूब जे हिक मुर्कता मुंहिंजी अम्मा, हूअं त तूं जीजल अम्मड़ ही तो ता 100 दफ़ा कुर्बान, पर जॾहिं न मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि अचे अम्मा, त तो जहिड़ियूं 1000 अम्मड़ियूं हुजनि, मां मुस्तफ़ा जे हिक मुर्कता कुर्बान करे छॾियां। अज़ीज़ाने मां पीउ छा कयो, उन मुसाब बिन उमैर जे दुनिया दौलत त बंदि कई। गौर कर तोखे असांखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे। उन मुसाब बिन उमैर जे जिस्म जा जेके कपड़ा हुया उहे बि लहराए वरतऊं। ओहो मुसाब जेको कपड़ा पाईंदो हो दुनिया ॾिसंदी हुई, अॼु उन मुसाब जे जिस्म ते फाटल चतिल लॻल कपड़ा पाए रहियो आहे। होॾा हो मुसाब सुहिणो चतन लॻल कपड़ा पाए रहियो आहे। हिजरत खां बाद जॾहिं चतन लॻल कपड़नि सां मुंहिंजे महबूब जे साम्हूं मुसाब आयो, अखियुनि में लुड़क हुया। मुंहिंजे हबीब ऐलान कयो, ज़मीन ते को जन्नती हलंदो फिरंदो जवान ॾिसो त हिन मुंहिंजे मुसाब ॾे निहारे छॾियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे महबूब